नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीक लहु व नशहदु अन्न सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु ताला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहलि बैतिहि व ज़ुर्रिय्यतिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि व सुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बादो फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल क़दीम व ख़िताबिहिल मुबीन। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। या अय्युहल्लज़ीना आमनू कुतिबा अलैकुमुस्सियामु कमा कुतिबा अलल्लज़ीना मिन क़ब्लिकुम लअल्लकुम तत्तक़ून। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। बरादरान इस्लाम, कुरान शरीफ़ जी आयत गुज़िरियल जुमे ते जेका मूं तिलावत कई हुई, अॼु बि उहा साॻी आयत सगोरी मूं तिलावत कई आहे। अल्लाह से इरशाद फरमायो आहे, ए ईमान वारो, अव्हां जे मथां रोज़ा फ़र्ज़ कया विया आहिनि जीअं त अॻियनि ते बि अहिड़े नमूने सां रोज़ा फ़र्ज़ कया विया हुआ। रोज़ा अव्हां जे मथां इन जे लाइ फ़र्ज़ कयल आहिनि त तव्हीं रोज़ा रखो त तव्हांखे अल्लाह ताला रोज़नि जे सदक़े में तक़वा नसीब फरमाईंदो। रमज़ान शरीफ़ जा ॾिहाड़ा तेज़ी सां गुज़रंदा वञनि पिया। तक़रीबन पाण रमज़ान शरीफ़ जे टिहाईअ खे पूरो करे चुका आहियूं। अॼु ख़ैर सां रमज़ान शरीफ़ जी 22 तारीख़ आहे। ईअं सम्झो त 22 ॾिहाड़ा अॼु शाम ताईं पूरा थी वेंदा, जन खे अल्लाह ताला जल जलालहू अमन वालहू सआदत नसीब फरमाई। रमज़ान शरीफ़ जा रोज़ा रखियूं, नमाज़ बा जमात अदा कयूं, तरावीहूं पढ़ियूं, क़ुरान करीम जी तिलावत कयूं, उन्हनि जी ख़ुशकिस्मती आहे, उन्हनि जो बख़्त आहे। अल्लाह ताला उनखे वॾो इनाम नसीब फरमायो आहे। पर जेकॾहिं को दरियाह जे किनारे ते वेही उञ मरे त उहो बदकिस्मत आहे। शाह साहब फरमायो आहे, पाणी मथे झूपड़ा मूरख उञ मरनि। जेकॾहिं अहिड़े भलारे महीने में जंहिंमें नंढड़ा ॿार बि रोज़ा रखंदा हुजनि ऐं सॼो ॾिहाड़ो ख़बर ई कान पवे न उञ जी न बुख जी, ईअं सुकून आराम सां वक़्तु गुज़री वञे,
पोइ बि जेकॾहिं को निभागो माण्हू अहिड़े महीने में रोज़ा न रखे त उनजे बदकिस्मती खे छा चइजे। अल्लाह ताला जल जलालू अमन वालू जा उहे बाना शुक्र कनि जन खे ख़ुदा ताला रमज़ान में इबादत जी तौफ़ीक़ नसीब फरमाई आहे। अल्लाह ताला जल जलालू अमन वालू इहे शयूं कंहिं भाग वारे खे नसीब फरमाईंदो आहे, जंहिंजो वक़्तु चङो हूंदो आहे, उन जे लाइ इहे अल्लाह साईं जा इनाम आहिनि, छो त हीअ आहे इनाम, ऐं इनाम ॾिबो उनखे आहे जेको इनाम जो मुस्तहिक़ हूंदो आहे। अल्लाह साईं जल जलालू अमन वालू खां दुआ कंदा कयो त रब ताला हमेशह हर मुस्लमान खे अहिड़ियूं नेमतूं नसीब फरमाए। प्यारा दोस्तो बुज़ुर्गो, हिन पोएं ॾहाके सां चंद मसइलनि जो ताल्लुक़ आहे, उहे मां तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु कयां। उनखां पोइ ख़ासि करे मूंखे अॼोके जुमे ते 21 तारीख़ रमज़ान शरीफ़ जे हज़रत अली उल मुर्तज़ा शेर ख़ुदा रज़ी अल्लाह ताला अन्हु जी शहादत जो ॾिहाड़ो आहे। मां उन जे बारे में बि तव्हांजे ख़िदमत में अर्ज़ु कयां, छो त अली आहे ई असांजो। उन बारे में भी तव्हांजो इंशाअल्लाह ईमान ताज़ो थींदो, पर चंद मसइला अर्ज़ कयां। दुरूद शरीफ़ बुलंद आवाज़ सां पढ़ंदा हलिजो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सुहाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। दोस्तो अज़ीज़ो, हिन महीने जे आख़िरी तारीख़ुनि में अल्लाह ताला हिकिड़ी रात मुक़रर फरमाई आहे। अल्लाह सी फरमाए तो इन्ना अंज़लनाहु फी लैलतिल क़द्र व मा अदराका मा लैलतुल क़द्र। लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फ शहर तनज़्ज़लुल मलाइकतु वर्रूहु फीहा बिइज़्नि रब्बिहिम मिन कुल्लि अम्र सलामुन हिया हत्ता मतलइल फज्र। अल्लाह से कुरान करीम जे तरफ़ इशारो फरमाए चवे थो, ये असां कुरान क़द्र जी रात नाज़िल कयो आहे। तोखे ख़बर आहे त क़द्र आहे छा? अल्लाह ताला फरमाए थो लैलतुल क़द्र खैरुम मिन अल्फ शहर। उहा क़द्र जी रात जंहिंमें अल्लाह पाक कुरान करीम नाज़िल फरमायो आहे, उहा 1000 महीननि खां भली आहे। 1000 महीना हिकिड़े पासे माण्हू अल्लाह पाक जी इबादत करे, पर जे हिकिड़ी रात क़द्र जी कंहिंखे मिली वञे त 1000 महीननि खां मथे आहे। तनज़्ज़लुल मलाइकतु वर्रूहु फीहा बिइज़्नि रब्बिहिम मिन कुल्लि अम्रिन। अल्लाह से फरमाईंदो आहे, सिज लहण खां वठी करे फजर ताईं इन क़द्र वारी रात में अल्लाह साईं जा मलाइक लही ईंदा आहिनि, रूहुल अमीन लही ईंदो आहे। रूहल खे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इजाज़त ॾींदो आहे। पोइ अल्लाह पाक जल जलालू मन वालो जे तरफ़ खां उन बाननि सां इबादत में शामिल हूंदा आहिनि। रब करीम जे तरफ़ खां इनाम इकरामनि जा अंबार खणी ईंदा आहिनि। पोइ बख़्त वारा पंहिंजूं झोलियूं भरींदा वेंदा आहिनि। अल्लाह साईं जी ज़ात बाबरकात बार बार ऐलान फरमाईंदो आहे, को घुरण वारो त मां हुन जी झोली भरे छॾियां। सवाली सवाल करे ॾियण वारो देर कोन कंदो आहे। दूरी कबूलियत में बस हाथ भर की है। अल्लाह सी फरमाईंदो आहे, बाना तुंहिंजो कमु घुरण आहे, अता करण मां अल्लाह पाक जो आहे। देर एतिरी आहे जो रुगो हथ डिघो कर त पाणी ख़ुदा तुंहिंजी झोलियूं भरे छॾींदो आहे। उन भलारी रात जे लाइ मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां सहाबा किराम पुछो आया, रसूल अल्लाह कॾहिं आहे? नबी करीम फरमाइनि था, उन रात खे अल्लाह पोशीदो करे छॾियो आहे, लिकाए छॾियो आहे। छो अहिड़ी भली रात ज़ाहिर करे? अल्लाह जे हबीब फरमायो त हा, इन में राज़ आहे, इन में हिकमत आहे। कहिड़ी हिकमत ऐं कहिड़ो राज़ आहे? अल्लाह जे मिठड़े हबीब करीम अलैहिस्सलाम इरशाद फरमाइनि था पिया, उन में ही राज़ रखियल आहे त हूअं जेकॾहिं ज़ाहिर हुजे हा, उन हिकिड़ी रात को माण्हू जागे हा, हिकिड़ी रात अल्लाह जी बात करे हा। पर अल्लाह पाक जे हबीब फरमायो त 21 जी रात ॻोल्हियो, 23 जी रात ॻोल्हियो, 25 जी रात ॻोल्हियो, 27 जी रात ॻोल्हियो, 29 जी रात ॻोल्हियो। इहे 5 रातियूं अथव, इन्हनि मां हिकिड़ी ज़रूर आहे। पर जे ज़ाहिर हुजे हा त हिकु रात जागो हा। हाणे जेकॾहिं ज़ाहिर न आहे त ॻोल्हण जे लालच में उमेद में 5 रातियूं जागंदव। अल्लाह ताला तव्हांखे 5 लैल क़द्रनि जो सवाब अता फरमाईंदो। उहो त हिकिड़ी रात में ज़ाहिर हुजे हा त उन रात जागो हा, बाक़ी सुता पिया हुजो हा। पर अल्लाह सी फरमाए थो त मुंहिंजे महबूब जे उम्मत खे फ़ाइदो घणो पवे।
हूंदी हिकिड़ी, पंज न हूंदियूं, हिकिड़ी हूंदी, पर तव्हां ॻोल्हींदव न, ॻोल्हा ॻोल्हा मलहा शाल मिला हो त, शाह साहब जो शेर आहे, ॻोल्हिया ॻोल्हिया मलहा, चए थो पियो ॻोल्हिया शल न लहा। अबा ॻोल्हबो छाजे लाइ आहे? कावड़िया हो, चओ भला, ॻोल्हबो छाजे लाइ आहे? लहण लाइ। छाजे लाइ? लहण लाइ न। पर शाह साहब फरमाए थो ॻोल्हिया ॻोल्हिया मलहा शल पियो ॻोल्हिया लहा न, ॻोल्हिया ॻोल्हिया मनहा शाल मिला हो त शल हो तसां न मिला। जहान चवे त हो तसां मिला, शाह साईं तो चवे त न मिला। ॻोल्हिया ॻोल्हिया मलहा शाल मिला हो त, छो त मन अजर जी लोच मिलण सां माठी थिए। जेका मन में मोहब्बत आ, कशिश बीठी आ त ॻोल्हिया ॻोल्हिया लहा हथ कया, उहा जॾहिं न यार सां माण्हू मिलंदो उहा ख़तम थी वेंदी। शाह साहब फरमाए थो मिलण खां तलब करण में वधीक मज़ो आहे। और मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात हबीब करीम जे लाइ ऐं उन जे उम्मत जे लाइ इहो इनाम मुक़ररु फरमायो आहे त मुंहिंजे महबूब जा उम्मतियो, इहे 5 ई रातियूं जागो, 21 जागो, 23 जागो, 25 जागो, 27 जागो, 29 जागो। तव्हांखे मां अल्लाह पाक जी ज़ात इन्हनि मां हिकिड़ी राति ज़रूरु नसीब फरमाईंदुसि, पर इन सां गॾोगॾु तव्हां सां इहो बि वाइदो आहे तव्हांखे 5 लैलतुल क़द्रनि जो सवाब अदा फरमाईंदुसि। सलाह शरीफ बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सुहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। हिन महीने जे पोएं ॾहाके में इत्काफ़ वहिबो आहे। उन में बि इहा हिकमत पोशीदा आहे। कहिड़ी? अल्लाह साईं जो हुकुम आहे, महबूब जो फरमान आहे त 20 जो रोज़ो मस्जिद में छोड़, बस पोइ ॿाहिरि न निकिर, इत्काफ़ जी नियत करे वेही रहो, चंड ईद जो बीहे पोइ भली ॿाहिरि आ। इहो इन्हीअ जे लाइ त इत्काफ़ वारो मस्जिद में इन जे लाइ वेठो हूंदो आहे त मां इंतज़ारु कयां सारी राति जाॻां, मन अल्लाह पाक क़द्र जी राति नसीब फरमाए वठे। अल्लाह साईं जल जलालहू अमन वालू जी हिकमतुनि खां को मसलो ख़ाली कोन्हे। असां जेकॾहिं ॿाहिरि कंहिं कमकार सां हूंदासीं त गफ़लत थी वेंदी, हिकु राति जाॻंदासीं वरी सुस्ती थी वेंदी, पर जेको कारोबार फिटा करे पंहिंजे कमनि खे छॾे सीड़ जी 10 ॾींहंनि जो या रमज़ान जे आख़िरी ताईं जो वाइदो करे अची वेठो आहे त ॿाहिरि न निकिरंदुसि, ख़ुदा करणु वेहंदुसि, महबूब करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था इहो इन्हीअ खे इहो सवाब लैलतुल क़द्र जो मिलंदो, छो त तलाश में वेठो आहे। पर हिन में हिकिड़ी ख़ासि ॻाल्हि बि आहे इत्काफ़ वारनि जे लाइ। अल्लाह ताला जो हबीब फरमाईंदो आहे इंसानी तक़ाज़ा आहे, निंड बि ईंदी आहे, थक बि थींदो आहे, पर मुंहिंजा दोस्तो वमन यख़रुज मिन बैतिही मुहाजिरन इलल्लाहि व रसूलिही, जेको माण्हू अल्लाह जे रसूल जे तरफ़ रस्ते में वेंदो आहे, वाट में वेंदो आहे त मां ख़ुदा करणु वञा थो, अल्लाह पाक जे रज़ा जे लाइ मां वञा थो पियो, दीन जे लाइ मां वञा थो पियो, अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात जे दीन जे सरबुलंदी जे लाइ काफ़रनि सां लड़ा थो, हज ते वञा थो, जिहाद करणु वञा थो, फलाणे नेकीअ जे कम सां वञा थो, रस्ते में वेंदे वेंदे जेसीं ताईं मंज़िल मक़सूद ते पहुचंदो उहा शइ पोइ हुनखे नसीब थींदी आहे। पर अल्लाह पाक फरमाए थो घरां निकितो आहे, निकिरण सां मां रब करीम हुन जी इबादत लिखणु शुरू करे ॾिनी आहे। जिहाद जे बाब में बुखारी शरीफ़ में हदीस पाक आहे, नबी से फरमाइनि था जेको मुस्लमान घोड़ो धारे ऐं नियत इहा करे त हिन घोड़े ते चढ़ी अल्लाह जे राह में जिहाद कंदुसि, पोइ जिहाद जो वक़्तु जॾहिं बि अचे घोड़ो घर ॿधो पियो आहे, साईं फरमाइनि था गाह करे आयो सवाब, पाणी पीआरे सवाब, लिॾ कढियईं सवाब। छो त उहो घोड़ो गाह इन लाइ थो खारायो वञे त ख़ुदा जे राह में कमु ईंदो, पाणी इन लाइ पीआरियो थो वञे त ख़ुदा जे राह में कमु ईंदो, हुनजी ख़िदमत चाकरी गंदगी सफ़ाई वग़ैरह इन लाइ कई थी वञे त ख़ुदा जे राह में कमु ईंदो। अल्लाह सी फरमाए थो तोखे मां ज़रे ज़रे जो सवाब अता फरमाईंदो आहियां। त एतिकाफ़ वारो बि ख़ुदा जे राह में निकिरी पवंदो आहे। अल्लाह सी फरमाईंदो आहे तोखे निंड अचे थी, भली निंड कर, मां तुंहिंजी निंड बि इबादत में लिखंदो वेंदुसि। हा
तुंहिंजी निंड बि तन तस्बीह मन मणियो दिल दंबूरो जन तंदू जे तलब जूं वहदत सुर वजन वहदहू ला शरीक लहू इहो राग रगुन पो सुता से सूहन निंड इबादत तन जी उन एतिकाफ़ वारे खे अल्लाह तबारक व तआला उन निंड जो भी सवाब अता फरमाईंदो आहे त तूं जेकॾहिं तक़ाज़ा ज़रूरत वारी तक़ाज़ा जे करे मजबूर आहे निंड खयो थी वञई ऐं सुम्ही करी आराम थियो त तूं वेठो अलाह जे राह में आहे कमु छॾियो थी ॾह ॾिहाड़ो केरु वेही ॾेखारे घर छॾी कारोबार छॾी गाह पठा छॾई दुकानदार आहे त दुकान छॾी वापारी आहे त वापार फिटो करे अलाह जे रज़ा जे लाइ वेही रहियो आहे हाणे जागण त तुंहिंजी इबादत आहे पर जेको ख़ुदा जे इबादत लाइ टाइम कुझु आराम करे निंड कंदे उहा निंड बि तुंहिंजी इबादत में शामिल आहे बानो फ़ाइदे ई फ़ाइदे में आहे मोमिन फ़ाइदे ई फ़ाइदे में आहे मुंहिंजा दोस्तो पर असां पाण जे फ़ाइदो न वठंदासीं उन में असांजो क़सूर आहे कंहिं ॿिए जो क़सूर कोन्हे दुरूद मुंहिंजे हबीब ते बुलंद आवाज़ आहे अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सुहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि तकी रखंदे छा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सुहाबिहि व सल्लम वरी सलात मुंहिंजे हबीब ते अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सुहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि अदा मिस्कीननि जी मदद बि कजे जेके मोहताज हुजनि मोहताज मजबूर हुजनि उन्हनि जी मदद कजे अलाह सिंह जा ख़ज़ाना कुशादा हल जेकॾहिं कंहिं मिस्कीन जी को मदद कंदो त अलाह वरी उन्हनि जी मदद फरमाईंदो दुरूद शरीफ़ मुंहिंजे हबीब ते अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सुहाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लम त मुंहिंजा अदा मुस्लमान घाटे में कोन्हे पाण घाटे में न वञे बाक़ी मुसलमान घाटे में आहे को न को ख़ुदा ताला हुन जे लाइ ॾाढियूं आसानियूं सहूलतूं फरमायूं हल रमज़ान शरीफ़ जे महीने में पोयनि तारीख़ुनि में मुसलमान फितरो पुछंदा आहिनि फितरानो बि अल्लाह ताला असांजे मथां लाज़िम कयो आहे जेके ज़ी इस्तिताअत माण्हू आहिनि ताक़त रखनि था जन खे ॾियण जी तौफ़ीक़ आहे उन फितराने जी अदायगी उन्हनि जे मथां लाज़िम आहे ऐं फितरानो बि इन मक़सद लाइ हूंदो आहे त तुंहिंजो फितरानो ग़रीब वटि ईद खां अॻु में पहुचे त हो बि तोसां ईद जी ख़ुशीअ में भाईवार थिए ईद खां पोइ बि तूं ॾेई सघंदो आहे बाद में बि तुंहिंजो अदा थी वेंदो पर असुल फितराने जो मक़सदु इहो हूंदो आहे त फितरानो ईद खां अॻे अदा कयो अहिड़े नमूने अदा कयो जो उन तव्हांजे ॾिनल फितराने मां मिसकीन पंहिंजो गुज़र सफ़र करे ईद जा कपिड़ा वठे बचनि जे लाइ ख़र्च आणे ईद मल्हाए पंहिंजी सफ़ाई पकाई करे अहिड़े नमूने सां फितरानो बि बहितर उहो आहे जेको ईद खां अॻे अदा कयो वञे ऐं उन जे लाइ शरीयत पाक जिन्स मुक़ररु कई आहे पैसा उन जो मुल्ह थी सघे थो अॼोके हिसाब में जेको मौजूदा दुनिया जे हिसाब सां रेट हलंदड़ हुजे उन हिसाब सां फितरानो अदा करिणो आहे या कणिक अदा कयो या कणिक नथा ॾेई सघो त उन जा ॾोकड़ अदा कयो उन खां अलावा जेकॾहिं तव्हां वटि खजूर आहे त खजूर अदा कयो जेकॾहिं कंहिं वटि चांवर आहिनि त चांवर अदा करे सघे थो जूअर बाजरी आहे त उन जो जुदा रेट रखियलु आहे कणिक जो जुदा रखियलु आहे अलाह पाक जल जलालू अमन वालू जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अरबी में हिकिड़ो मापो हूंदो आहे जे अॻे पंहिंजे पुराणे ज़माने में अबनि ॾाॾनि जे वक़्त में पाटियूं हूंदियूं टोया हूंदा हुआ कासा हूंदा हुआ अहिड़े नमूने सां इस्लाम जे इब्तिदा में बि टोयो हूंदो हो जंहिंखे पाण सिंधी में टोयो चवंदा आहियूं लेकिन अरबी में हुनखे साउ चइबो हो साउन उन साव में जेको अरबी ज़माने में नबी पाक जे ज़माने में पाण करीमनि जेको मुक़ररु कयो हो फितरानो उन में जेकॾहिं अॼुकल्ह जी कणिक विझिजे त पंहिंजे 2.25 किलनि खां वठी 2.5 किलनि जे अंदरि अंदरि हुन में कणिक पवे थी पई 2.25 किलनि खां कुझु मथे ऐं 2.5 किलनि खां कुझु घटि छो त आलिमनि सगोरनि बाक़ाइदे तोलनि जो हिसाबु कढियो आहे अॼु खां 20-25 साल अॻे सेरनि जो हिसाबु हो हाणे वरी आया आहिनि किला ख़बर न आहे अॻिते अला कहिड़ा ईंदा बिला
पर अॼोके ज़माने जे हिसाब सां जेको किलो पाण वटि हले थो, इन किले जे हिसाब सां 2.25 किलनि खां कुझु मथे, 2.5 किलनि खां कुझु घटि, इन विच में उहो साओ, अरबी साओ जेको मदीने जो साओ टोयो हो, हबीबल मुक़रर फरमायो हो, उन जी कणक ॼणी आहे। उन हिसाब सां अॼोके रेट में असां हिसाब लगायो आहे त फ़ी माण्हू जे हिसाब सां, हिकिड़े घर जे हिसाब सां फ़ी माण्हू 20 रुपया फितरानो थिए थो। उन में नंढड़े ॿार खां वठी पोढ़े ताईं, हत्ता के नबी करीम फरमाइनि था त ईद वारे ॾिहाड़े सुबुह सादिक थियण खां अॻु में जेको ॿार माउ जे पेट मां ॼमे उन जो बि फितरानो ॾियणो पइजी थो वञे। आम तरह सां असांजा माण्हू चवंदा आहिनि त महिमान जो बि ॾिजे, चटी कलंदर जी भर वताया तूं, घर धणी मानी बि खाराएसि, चांहि बि पीआरेसि, हंधि बि ॾिएसि, हाणे वरी फितरो बि भरेसि। पोइ जेकॾहिं ईअं हुजे हा त असां मौलवी सभु उन राति वञी ॿिए हंधि महिमान थींदासीं। तव्हां न, तव्हांजे लाइ कोन थो चवां, असां ईअं मज़ो आहे न साईं, मज़ो थी पियो फितरानो। हाणे राति वञी रहियसि नूर मोहम्मद वटि महिमान थियूं, हाणे माइट हूअं तड़ींदो कोन, मानी बि खाराईंदो, फितरो ॾींदो, सुबुह जो ईद ते गॾाईंदासीं ख़ैर जो। कुझु अकुल खां बि कमु वठिजे, इहे ॼटका मसइला, जाहिलनि वारा मसइला ईअं कोन्हनि के। ला तज़रु वाज़रतुम विज़रा उख़रा, अलाह सही क़ुरान मजीद में फरमायो आहे त हिकिड़े जो ॿार ॿिए जे मथां कोन रखिबो आहे। मुंहिंजा अदा तुंहिंजो ॿार तुंहिंजे घर जे मथां आहे, तुंहिंजो, तुंहिंजे बचनि जो, तुंहिंजे औलाद जो। पर जेकॾहिं को बालिग़ पुटु आहे ऐं पीउ खां धार आहे, हुनजी कमाई पीउ सां गॾु नाहे, रहे ई जुदा थो पियो, हुनजी तकफ़ील पीउ जे मथां नाहे, परवरिश नाहे, त उहो पुटु बि पीउ जे मथां ॿार कोन्हे, उहो पंहिंजो फितरो पाण वञी अदा करे। त अलाह साईं जल जलालहू अमन वालो जन खे तौफ़ीक़ अता फरमाई आहे, उन्हनि जे मथां लाज़िम आहे त इहो फितरानो ईद खां अॻे अदा कनि। हाणे दुरूद शरीफ़ पढ़ त तोखे हज़रत अली करमल्लाहु वजह जे बारे में ॿुधाए छॾियां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। दोस्तों, पाण आहियूं अहले सुन्नत व जमात। छा आहियूं? थोरा लफ़्ज़ सुन्नी। तव्हांजो अक़ीदो कहिड़ो आहे? है किरने एक ही महफिल की, बू बकर उमर उस्मान अली। है किरने एक ही मिशाल की, बू बकर उमर उस्मान अली। हम रुतबा है यारान नबी, कुछ फर्क नहीं इन चारों में। दोस्तों अज़ीज़ो, महबूब करीम अलैहिस्सलाम जा ग़ुलाम जेके भी महबूब सां ग़ुलामीअ जी निस्बत रखनि था, उहे असांजे सिर जा साईं आहिनि। अबू बकर हुजे, उमर हुजे, उस्मान हुजे, अली हुजे, हसन हुजे, हुसैन हुजे, हज़रत बिलाल हुजे, सलमान हुजे, मिक़दाद हुजे, मुंहिंजा प्यारा दोस्तों हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद हुजे, अबू ज़र गफ़ारी हुजे, हज़रत ख़ालिद बिन वलीद हुजे, हज़रत उबैदुल्लाह बिन जर्राह हुजे, केर बि हुजे, जंहिंजी मुंहिंजे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां निस्बत आहे, जंहिं बि नबी पाक जो दीदार कयो आहे, हुज़ूर जी सोहबत उनखे मिली आहे। ख़ुदा जो कसम आहे, दुनिया जा भिटाई कलंदर गौस रोज़े धणी कामिल अकमल नंढा वॾा सारे जहान जा वली हिकिड़े पासे, मुंहिंजे मुहम्मद करीम जो हिकिड़ो सहाबी अञा मथे। हा सही, वॾो शान आहे। पीरनि जे पीर अब्दुल कादिर जीलानी खां पुछऊं, महबूब सुबहानी बुॾनि ॿेड़नि तारण वारा, ॾे ख़बर तुंहिंजो बि वॾो शान आहे, पर नबी जे सहाबनि जो केॾो शान आहे। चवे थो वल आदियात दबहन, पढ़ो क़ुरान। वल आदियात दबहल, फल मूरियात कदहल, फल मुगीरात सुबहल, फअसरन बिही नक़अल, फवसतन बिही जमा। हज़रत गौसल आज़म जीलानी रहमतुल्लाह अलैहि फरमाईंदा आहिनि, इन क़ुरान करीम जे सूरत में, आयत में अल्लाह पाक कसम खयो आहे उन्हनि घोड़नि जो जन घोड़नि ते मुहम्मद जा सहाबी चढ़ंदा आहिनि ऐं चढ़ी अल्लाह जे राह में वेंदा आहिनि, नबी जे कढ लॻी जिहाद वञी कंदा आहिनि। अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम में फरमाए थो, मां रब करीम खे उन घोड़नि जे सुंभनि जे पेरनि वारी मिट्टी जेका उॾामंदी आहे, उन जो बि कसम आहे।
पीरान पीर रहमतुल्लाह अलैह फरमाइन था मां भली बुढ़ा बेड़ा तारिया भली मुखे अब्दुल कादिर गौसल आज़म जीलानी करे मिलियो पर किरोड़ अब्दुल कादिर हिकड़े पासे मुहम्मद मीर जो असहाबी जे घोड़े ते चढ़े उन जे पैर जी दज़्ज़ता मुंह जहिड़ा कुर्बान कर तभी मुस्तफा जे सहाबी जो शान अञा मथे आ कदर वारा कम थिया खोटा खरीदार हीरे माणक जी के साल का लहंदा सार जेके लोह कुटन लोहार तन कोन्हे कदर सोन जो हिकड़ा अबू बकर उमर जा दुश्मन हिकड़ा वरी अली जा अहल बैत जा दुश्मन असा के खुदा बचायो असा महबूब जे सभनी गुलामन जा गुलाम आयो अली जो शान निरालो आ मुझे महबूब मोहम्मद अरबिया जो प्यारो आ हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात जे मथा नंढड़न ॿारन मां सब खां पहिरियां ईमान आणण वारो आ हबीबन जरी नबूवत जो ऐलान फरमायो आ अली अल मुर्तज़ा रहंदो ई मुस्तफ़ा जे घर में हो छाजे करे जेको सदन चाचो साईं हो अली साईं जो बाबो हज़रत अली साईं जो बाबो साईं ऐं नबी करीम जो हुयो चाचो साईं वो गरीब मिस्कीन हो नबी पाक अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात फरमायो चाचा साईं तू गरीब आ तो मुझी भी खिदमत कई आ हाणे मां खिदमत जो सिलो हिं थो ॾेई सघां त जेके तुंहिंजा ॿारड़ा हन तुंहिंजूं न्याणियूं हन तुंहिंजा पुटड़ा हन उहे असां पाण में माइट जेके आहियूं उनखे तक़सीम करे पाण वटि रहायूं था त ॿारड़नि जी बि ख़िदमत थिए तोतां बि ॿार लही पवे अली साईं जा ॿिया बि भाउ रहा उहे मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो ॿियनि भाउरनि हज़रत अब्बास जे हवाले कया विया हज़रत हमज़े जे हवाले कया विया नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था अलीअ खे मां पंहिंजे घर में थो रखां इहो नबूअत खां अॻु जी ॻाल्हि आहे नबूअत जे ऐलान खां अॻु हबीबल करीमल हज़रत अलीअ खे पंहिंजे परवरिश में रहायो आहे महबूब करीम जी ज़ात बाबरकात जे ख़िदमत में रहियो आहे कानून इहो आहे त हमेशह ॿार ते असर पंहिंजे मुरब्बी जो थींदो आहे नंढड़ो ॿार उन टाइम ते जंहिंजी उमिरि 8 साल हुजे नबी करीम जी उमिरि मुबारक 40 साल हुजे 8 सालनि जो ॿारड़ो जेको जंहिंसां रहंदो आहे उहो निशिस्त बर्खास्त उथणु वेहणु खाइणु पीअणु पंहिंजे बाबे खां चाचे खां या परवरिश करण वारे खां सिखंदो आहे असां त सेखारींदा आहियूं ॿार खे अड़े हिन जो पटको त लाहे साईं मूं वारो छोरो अहिड़ो हरामी आहे जो मामे खे बि मोचड़ा हणंदो आहे या नाहे अफ़सोस मुसलमान कहिड़ो कहर पियो करी गुलाब जे गुल जहिड़ा मासूम बचड़ा जंहिंखे कलमो कोन थो सेखारी अल्लाह अल्लाह कोन थो सेखारी जंहिंखे निमाज़ मस्जिद जो दर कोन थो ॾेखारी सेखारी हो त बाबे जी ॾाढ़ी खां वठ फलाणे जो पटको लाहे अलाए कहिड़ी जहालत वारी घोड़ीअ ते चढ़ियो आहे अल्लाह से असांजे हाल ते रहम फरमाए नबी से फरमाईंदा आहिनि इंसान जो बहितरीन सरमायो औलाद आहे हिकड़े पासे सारी रात नमाज पढ़ सॼी रात बीठो नफ़ल पढ़ सवाब आहे पर नबी से फरमाइनि था ॿिए पासे तूं रुगो पंहिंजे पुट खे पोटे खे ॾोहिटे खे भाइटे खे तूं पंहिंजे कंहिं अज़ीज़ औलाद खे हिकिड़ो अख़लाक सेखार बचड़ा कचहरी में अचिजे त चइजे अस्सलाम वालेकुम बाबा वॾो अचे त उन जे आॾो उथी हुनखे हथ ॾिजे इहो अख़लाक आहे नबी से फरमाइनि था सारी रात नफ़ल पढ़ियई इहो हिकिड़े पासे आहे पर जे बचे खे अख़लाक सेखारी त इहो उन खां अञा मथे आहे असांजो फ़र्ज़ु आहे त पंहिंजे औलाद खे सुठी तरबियत ॾियूं सुठी औलाद बनायूं पर मुंहिंजा प्यारा भाउ अज़ीज़ असांजो धंधो ई उल्टो लॻो पियो आहे घर में गार न ॾिजे ॿार गार सिखंदो घर में बुजो न ॾिजे ॿार बुजो सिखंदो घर में लुड़ न कजे ॿार लुड़ सिखंदो घर जे अंदरि जेको कमु थींदो ॿार ते उहो असरु थींदो आहे तंहिंजे करे तरबियत जे लाइ सभु शयूं ज़रूरी आहिनि अदा जंहिं अलीअ जी तरबियत मुहम्मद करे तंहिंजो शान छा हूंदो हा जंहिंजी तरबियत करण वारो ॿिन्ही जहाननि जो सरदार हुजे वाह शेरे ख़ुदा ऐं मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात जे ग़ुलामनि में के ख़ूबियूं अहिड़ियूं कंहिं में हूंदियूं आहिनि जो भली को वॾो हुजे नंढो हुजे शान वारो हुजे पढ़ियो हुजे पर का ख़ूबी कंहिंजी वरी सभिनि खां निराली हूंदी आहे सहाबा किराम जूं मजमूई तरह ख़ूबियूं ॾिसजनि तो उन जो मंज़िल मकाम मर्तबो जुदा है पर जे इनफरादी तरह से के खूबियूं ॾिसजनि त हज़रत अली में उहे खूबियूं आहिनि जो मुंहिंजा प्यारा दोस्त उन ते रश्क कजे हैरत कजे त ख़ुदा जो ख़ासि फज़ल आहे जंहिंखे रब जी ज़ात बाबरकात या नेमत नसीब फरमाए
सलात पढ़ मां तोखे 2-3 ॻाल्हियूं ॿुधायां। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। ॿुधंदव न? घड़ी ॾे न ॾिसजो, जेकॾहिं 2-3 मिंट मथे थियनि त माफ़ बि कजो। अल्हम्दुलिल्लाह। हाणे ॿियो बि अर्ज़ु कंदुसि त मां हज़रत अली जी शान त ॿुधायां थो, पर हाणे 27 बि अचे पई। मस्जिद जो चंदो ॾींदा हो पंहिंजे मर्ज़ीअ सां, पर 27 जो चंदो वरी मां तव्हां खां घुरां थो। ठीकु आहे न साईं? मस्जिद में चंदो त पंहिंजे मर्ज़ी सां था ॾियो, उहा तव्हांजी मर्ज़ी, पर हीअ आउं तव्हां खां 27 जे राति जे लाइ चंदो घुरां थो। त हिकु असांजा हाणे दोस्त शागिर्द ईंदा, अवां दिलि खोले हिन में मदद कजो, अल्लाह साईं तव्हांखे अजुर अता फरमाईंदो। दुरूद शरीफ़ बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। मुंहिंजा प्यारा दोस्तो, हज़रत अलीअ जे सीरत जे किताबनि में लिखियल हूंदो आहे, ख़ासि करे इब्न खलकान वारे लिखियो आहे। अल्लामा इब्न खलकान सुन्नी आलिम आहे, वॾो आलिम आहे, वॾो मुहक़क़ आहे। उन वॾी तारीख़ लिखी आहे, तारीख़ इब्न खलकान जे नाले सां। उन जे अंदरि हज़रत अली करमल्लाहु वजहुल करीम जे बारे में लिखियो आहे बुज़ुर्ग त मुंहिंजे महबूब मुहम्मद अरबी अलैहिस्सलाम जे नबूवत जे ऐलान खां अॻु में, घणा साल अॻु में? हाणे ॾिसो, अली साईं जी उमिरि आहे 8 साल। महबूब ऐलान कयो आहे कहिड़ी उमिरि में? 40 साल। महबूब करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात जे ज़िंदगी मुबारक मां घणा साल नंढो चइबो आहे? 38। चओ घणा साल साईं? 38 साल। लेखो अचेव थो 38। हाणे बीहो हिकिड़ी ॻाल्हि ते मां पोइ अॻिते हलां। अदा जे 38 में अवां 8 मिलाईंदो त घणा थींदा? पीढ़ीअ ते त पक्का हूंदा हो। 32 चओ न अदा, घणा साल फ़र्क़ु थियो? 32 साल। 32 साल नबूवत जे ऐलान खां अॻु में हज़रत अली करमल्लाहु वजहुल करीम जी ज़ात बाबरकात पंहिंजे बाबे साईं जे घर में ख़ैर जो तवल्लुद थिया। बीबी साहिबा जंहिंजो नालो आहे हज़रत बीबी हज़रत फातिमत बिन्ते असद। हज़रत अलीअ जे नाने जो नालो असद आहे, अम्मा जो नालो फातिमा आहे। महबूब मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात उन प्यारी पाक दामन बीबी साहिबा जो खीर मुबारक पीतो आहे। रिदाई मुंहिंजे महबूब जी अम्मड़ा हबीब करीम जे ज़ात बाबरकात जी उन बि ख़िदमत कई हुई। महबूब करीम खे पंहिंजे माउ खां वधीक प्यार ॾींदी हुई। दोस्तो अज़ीज़ो मुस्लमान भाइरो, तवज्जो जी ज़रूरत आहे, ख़्याल जी ज़रूरत आहे। मुंहिंजे हबीब करीम जी ज़ात बाबरकात जॾहिं हुन जे घर में रहंदा हुआ, संदुन घर में पलबा हुआ, ख़िदमत नबी पाक जी हज़रत अली जो वाल साईं कंदो हो। बीबी साहिबा पंहिंजे बच्चे वांगुरु भाईंदी हुई, हुज़ूर उन खे अम्मा वांगुरु भाईंदा हुआ। हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात कंहिं कम सां के ॿार वञनि था। इब्न खलकान वारो लिखे थो, अली मुर्तज़ा जी विलादत थी आहे, ख़ैर जो ॼावाहल ॼमण खां बाद में हालत इहा आहे जो अली साईं जूं अखियूं बंदि लगियूं पयूं आहिनि। ॿार हिकिड़े ॾींहं खां पोइ ॿिए ॾींहं ते अखियूं खोलींदो आहे, आस्ते आस्ते पर पटींदो आहे, ॾिसंदो आहे, वरी खोलींदो आहे, ॾिसंदो आहे। पर हज़रत अली करमल्लाहु वजहुल करीम मुसलसिल ॼमण खां बाद 8, 9, 10 ॾिहाड़ा गुज़रिया, अखि खोले ई कोन पियो। सेहतमंद आहे, जिस्मानी तरह सही आहे, का बीमारी कान्हे का। अखियूं छो नथो खोले? पीउ माउ खे तशवीश आहे, अञा माउ खे वधीक परेशानी आहे। मुंहिंजो प्यारो नबी करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात ॿाहिरि वियल हा, कंहिं कम सांगे सां जॾहिं वापसि आया, ख़बर पई त मूंखे सौट ॼाओ आहे, चाचे साईं जी घर जी झोली साई थी आहे। पाण हली विया अम्मा साइण खे, यानी हज़रत अलीअ जे जीजल अम्मा खे मुबारक ॾियनि था पिया। अम्मा साइण चए थी, साईं बचड़ो त ॼाओ आहे, फर्ज़ंद त ॼाओ आहे, ॾाढो सेहतमंद आहे, ॾाढो सुहिणो आहे, पर ख़बर न आहे अॼु 8, 10 ॾिहाड़ो आहे, अखि खोले ई कोन थो। मुंहिंजे महबूब मुर्की ॾिनो आहे। उहे मुल्ला जेके चवंदा आहिनि त नबीअ खे सुभाणे जी ख़बर कान्हे, नबीअ खे भित जे पोयां जी ख़बर कान्हे का, उहो ग़ैब दान नबी खिली थो जे फरमाए थो, अम्मा
अलीअ जे अखियुनि खोलण जो वक़्तु अची वियो आहे। बाबा कीअं आयो आहे? पाण फरमाइनि था मूंखे ॾियां थो हथनि में खणा, तुंहिंजे पेट में हुयो। अली उते कसम खयो हो त मुंहिंजा मौला दुनिया ते वेंदुसि त पहिरियों पहिरियों दीदार मुहम्मद करीम जो कंदुसि। रसूलुल्लाह जे दीदार करण खां बाद में अखियूं खोलींदुसि। इन जे करे मां हिते कोन हुउसि। सुहिणे अलीअ खे बि ख़बर आहे त मुंहिंजो हबीब कोन्हे, कंहिंजे हथनि में आहियां। हाणे मुंहिंजे हवाले कयो त मां हथनि में खणांसि, झोली में आणियांसि, दुआ बि कयांसि। पाण ई पाण अली साईं पंहिंजो हो कसम बि पूरो कंदो, मां मुहम्मद जो दीदार बि कंदो। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व असहाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। किताब लिखनि था जंहिंमहिल नबी पाक जी ज़ात बाबरकात मुंहिंजे हबीब करीम खे हथनि में खयो आहे ऐं मुस्तफ़ा ॻाल्हाए चवनि था इफ्तह ऐनैक या अली, ओ अली पंहिंजूं अखियूं खोल, तूं हाणे मुहम्मद जे झोलीअ में आहे। मुझे प्यारे मुर्शिद शेरे खुदा अली उल मुर्तज़ा अखियूं खोले मुझे दिलबर मोहम्मद करीम जो दीदार कयो आहे। सभई चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। हबीबन जो दीदार करे पंहिंजे अखियुनि खे ठारियो आहे। ओ मुंहिंजा अदा जंहिं जवान जो इहो शान हुजे जो दुनिया ते अचे त पहिरीं नज़र रसूलुल्लाह ते पवे, पर जे अमड़ जे पेट में हुजे त बि रसूलुल्लाह खे सुञाणे। मुंहिंजा अदा बीबी साहबा जे बाब में लिखियल आहे त जॾहिं हज़रत अली पेट में हूंदा हा, महबूब घर में ईंदा हा, बीबी साहबा बेसाख्ता आदत जे ख़िलाफ़, अॻे ईअं कोन थींदो हो, पर अलीअ जे अचण खां बाद में जॾहिं अम्मा जे पेट में आया आहिनि त बीबी साहबा जी चाचीअ साइण जी जीअं जो रसूलुल्लाह ते नज़र पवंदी त उथी बीही रहंदी। इहा ॻाल्हि ज़रा अरबनि जे लाइ ॾुखी आहे, छो त वॾो माण्हू नंढे जी इज़त करे ॾुखी आहे। नंढो करे वरी बीबी साहब जा जेके भाउ रहा तन चो त ही छा, असांजो शान खानदान वॾो आहे, तूं मुहम्मद जे लाइ उथे थी भाइटियो आहे, तुंहिंजो ॾेर जो पुटु आहे, तूं हुनजी चाची माउ जे जाइ ते आहे, उथणु तोखे न खपे। बीबी साहबा फरमायो मां मजबूर आहियां, पाण कान थी उथां। मुंहिंजे पेट मुबारक में जेको हमल आहे, मुंहिंजे पेट मुबारक में जेको बचड़ो आहे, पोइ धीउ आहे या पुटु आहे ख़ुदा खे ख़बर आहे, पर जंहिं महिल मुंहिंजे हबीब जी ज़ात अचनि था त मां ॿुधां थी आवाज़ थो अचे अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह, अस्सलातु वस्सलामु अलैका या रहमतल लिल आलमीन। पोइ उहो ॿारड़ो आहे जेको मूंखे मजबूर करे मुहम्मद जे सलाम लाइ उथारींदो आहे। सुभान अल्लाह। ईअं वरी कीअं आहे, अरब ॾाढो ॾुखियो मञींदा हुआ, तोखे ॿधंदासीं, उथी ॾेखार, ॿधो, रसा नीर जंजीरूं हणी वेहारे सुक करे सोढ़ो करे जो चुरी बि न सघे, हाणे तूं उथजा त ख़बर पए। दोस्तो अदीज़ो कुछ टाइम गुजरियो, हबीब जी प्यारी चाची वेठड़ी आ, रसा नोड़ियूं ॿधा पिया आहिनि, हेॾो मुंहिंजे हबीब जी ज़ात नमूदार थी आ, छा नतीजो निकितो, रसा टुटी आ, बीबी साहिबा उथी वई। शाह साहब फरमाईंदो आहे नवनीयर नवनीयर 10 ॾामणियूं 15 पे ढपियास, पर जॾहिं पिरी ॾिठास त छिरक छिनाई हिकिड़े। नियर हा रसा हा कुछ भी हुया, पर जमल मुंहिंजे प्यारे दिलबर मुहम्मद अरबीअ जे मथां नज़र पइजी वई आहे। अड़े जंहिंखे अली उथारे उहो कीअं वेहे, अली साईं जे ताक़त जे आॾो रसा छा कंदा, मालूम ईअं थो थिए त अली बहादुर आहे, ॼमंदे ई शेर आहे। चओ ॼमंदे ई, ॾाढे चओ ॼमंदे ई। उन खां कुर्सी खसण वारो केरु आहे, जेको ईअं चवे सो ॾफेर आहे। हा न साईं, जेको रसा टोड़े छॾे, अम्मा जे पेट में आहे, अम्मा खे उथारे छॾे, असदुल्लाह गालिब बहादुर आहे, उन जे आॾो का दुनिया जी ताक़त न आहे। उन बहादुर जे कुर्सीअ ते को वेहण वारो ॼाओ ई कोन्हे को, पर जंहिंसां अली गॾु आहे तव्हांजी हुकूमत सलामत आहे। हा न साईं। अरे जेकॾहिं परवेज़ मुशर्रफ कावड़जे थो त नवाज़ शरीफ़ खे लाठी जेल में मोकिले छॾे थो पियो, जे फौजी डिक्टेटर में इहा ताक़त आहे त ख़ुदा जो कसम आहे, शेरे ख़ुदा जी ताक़त जो अंदाज़ो आहे ई कोन को।
मोहम्मद जे मुसल्ले ते ग़लत माण्हू बीहे ऐं अली बीठो ॾिसे ठहे थो अबा सवाल ही नथो पैदा थे मुसल्लो मोहम्मद जो मिंबर मोहम्मद जो उन जे मथा वरी अलीअ जे हूंदे अञा भींग हुजे सुञ हुजे ॿारहं को ही भींग हुजे को हुजे ही कोन त पोइ खणी चइजे पर अली बि हुजे वरी ग़लत माण्हू बीहे इहो ठहे ई कोन थो साबित अली हुननि सां गॾु हो हुननि जो हमदर्द हो हुननि जो साथी हो हुननि सां ताल्लुक़ रखण वारो हो ऐं मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो असां सुन्नत जमात जो त अक़ीदो आहे त अली जहिड़ो न को ॼाओ न को ॼमंदो दुरूद पढ़ सलात पढ़ ॿुधाए अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व सुहाबिही वाज़वाजिही वबारक वसल्लम तस्लीमा दोस्तों अज़ीज़ो शेर खुदा रज़ी अल्लाह तआला अन्हु जी ज़ात बाबरकात जी विलादत भी काबतुल्लाह में थी आहे शेख सादी फरमाइंदो आहे कसेरा मुयस्सर नशुद इन सआदत बकाबा विलादत ब मस्जिद शहादत अहिड़ी नेकी कंहिंखे मिली कान जो ॼमे त अल्लाह जे घर काबतुल्लाह में वरी जे कॾहिं हुन जी शहादत थिए त बि अल्लाह जे घर मस्जिद में ईअं न अॼोके ज़माने में ॼमे सिनेमा में माई फिल्म ॾिसण वई उहो पोयनि पसाहनि में आहे त बि फिल्म ते हाणे त घर वेहो पर न अहिड़ा खोड़ अख़बारनि में बयान पढ़ूं पिया रोज़ानो अचनि पिया त माई वीचारी फिल्म ॾिसंदे ॾिसंदे ख़ैर जो ॿिनि ॾींहंनि वारी ॿचिड़ो ॼणे वेही रही हाणे जेको उथंदे ई फिल्म में ॼमंदो तो हो डंडे कूंडे में न मरंदो त ॿियो छा कंदो अबा अल्लाह साईं जल जलालू अमन वालू शल तव्हां असांखे पको दीनदार बनाए अलीअ जी इब्तिदा भी अल्लाह जो घर आहे त इंतिहा भी अल्लाह जो घर आहे दुनिया में आयो आहे त बि अल्लाह जे घर में जे अल्लाह खे प्यारो थियो आहे शहीद थियो आहे त बि अल्लाह जे घर में कूफे जे जामियो मस्जिद में निमाज़ जे टाइम लाइ वज़ू करे पाण ख़ुदा जो फर्ज़ पाण अचनि था पिया हिकिड़े शकीउल कल्ब ख़ारजी सोने अली अल मुर्तज़ा खे खंजर वहाए कढियो आहे हज़रत अली साईं शहीद थियनि था पिया ओ रमज़ान शरीफ़ जी 21 तारीख़ आहे ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो इन मां अंदाज़ो लॻाए त अलीअ जी इब्तिदा कहिड़ी आहे त इंतिहा कहिड़ी आहे तरीक़त जा जेके भी सिलसिला आहिनि नक्शबंदी हुजे क़ादरी हुजे सहरवर्दी हुजे चिश्ती हुजे ये मशहूर तरीक़ा आहिनि न हिकिड़ा असांजा भाउर नक्शबंदी आहिनि हिकिड़ा असांजा भाउर क़ादरी आहिनि हिकिड़ा असांजा भाउर सहरवर्दी आहिनि हिकिड़ा असांजा भाउर चिश्ती आहिनि असांजे सिंध में मुंहिंजा प्यारा दोस्तो नक्शबंदनि जी वॾे खां वॾी दरबार लुआरी शरीफ़ हज़रत ख्वाजा मोहम्मद ज़मा रहमतुल्लाह अलैहि जेके पहिरां हज़रत इमाम रब्बानी जे ख़लीफ़े जा ख़लीफ़ा हुआ वॾा वक़्त जा कामिल वली हुआ नक्शबंदी सिलसिले खे तमामु वॾे खां वॾी तक़वियत उन अल्लाह जे वलीअ वठराई क़ादरी तरीक़े में असांजे सिंध जे अंदरि पहिरो शख़्स अॼु नसरपुर में सुतो पियो आहे जेको पीरान पीर अब्दुल कादिर जीलानी जो सॻो पोटो आहे पोइ ॿिया बुज़ुर्ग पैदा थिया राणीपुर वारी दरगाह शरीफ़ थी पीर साईं पागारे वारनि जी दरगाह शरीफ़ थी घोटकी वारनि सैयदनि जी दरगाह शरीफ़ थी गंबट वारनि बुज़ुर्गनि जी दरगाह थी नहंग शरीफ़ वारनि जी दरबार थी इहे जेतिरा बि जीलानी बुज़ुर्ग आहिनि इहे सभु क़ादरी आहिनि हज़रत अब्दुल कादिर जीलानी जे सिलसिले जा आहिनि वरी मुंहिंजा प्यारा दोस्तो सहरवर्दी तरीक़नि जो वॾो इमाम वक़्त जो गौस हज़रत गौसल आलमीन गौस बहावल हक़ मुल्तान वारा उहे मुल्तान में रहिया पर उन जी गादी जो सिलसिलो वरी सिंध में हज़रत मखदूम सरवर नूह रहमतुल्लाह अलैह अहिड़ो त कामिल वली हो सरवर नूह रहमतुल्लाह अलैह जो अञा ॼाओ ई कोन्हे को 200 साल अॻु में दरियाह जो पासो ॾेई हज़रत मखदूम बिलावल टल्टी वारो ॿेड़े ते लंघियो आहे मलाह खे चयईं अबाहे अटो बि ॾिजो सलाम बि ॾिजो अंदाज़ो त कर त ख़ुदा जे वलीअनि जो छा मक़ाम मर्तबो आहे और मुंहिंजा प्यारा दोस्तो अज़ीज़ो जो सहरवर्दुनि जो सरदार आहे असांजा मुर्शिद करीम हज़रत रोज़े धणी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे मलफूज़ात में बार बार घणनि जायुनि ते लिखियो आहे गौसुल हक़
हज़रत मखदूम साहब जे लाइ, मखदूम सरवर नूह रहमतुल्लाह अलैहि जे लाइ पाण लिखियो अथनि त वॾो वक़्त जो कामिल गौस हो। वरी चिश्ती बुज़ुर्ग आहिनि, उहे बि जीअं हज़रत मखदूम साहब, मुईनुद्दीन चिश्ती अजमेरी अजमेर वारो बुज़ुर्ग आहे जेको हिंदुस्तान में रहंदो आहे, जंहिं अल्लाह जे वलीअ जे फैज़ सां हिकिड़ी निगाह सां 90 लख काफ़र मुस्लमान थिया। घणा साईं? 90 लख। ये 4 तरीक़ा मशहूर हैं, नक्शबंदी, कादरी, सहरवर्दी, चिश्ती। पर खुदा जो कसम आ, इन्हीं सभिनी 4 तरीक़नि खे फिरीगिरी फैज़ अली जे दर तां मिलंदो आहे। फिरीगिरी अवां ॾिसंदो त विलायत वलीअ खे मिलंदी तॾहिं आहे जॾहिं सोहणे अलीअ जा दस्तख़त थींदा आहिनि। जॾहिं अलीअ जी दरबार में ईंदो आहे वलियनि जो सरताज, मुंहिंजा दोस्तो विलायत जो धणी हज़रत अली करमल्लाहु वजल करीम आहे। क़यामत जे ॾींहं ताईं जंहिंखे बि विलायत मिलंदी तंहिंखे शेरे ख़ुदा जे दरवाज़े तां मिलंदी रहंदी। शुक्र आहे जो तुंहिंजो असांजो पीर आहे। मञो था न? अल्हम्दुलिल्लाह पाण मञण वारा आहियूं। हिन महीने जे 21 तारीख़ शहीद थियो आहे। अल्लाह तबारक व तआला शल सोहणे अलीअ जी असांखे सची सही मुहबत नसीब फरमाए। 27 जे राति जलसो थींदो, अव्हांखे दावत हुजे, पूरो थींदो, दुआ ख़ैर थींदी, ख़त्मे में शरीक थियो, अव्हांखे दावत हुजे। राति जो अल्लाह जो कलाम ॿुधो, सलाह तस्बीह पढ़ी वेंदी, दुआऊं थींदियूं, रोज़ो रखाइबो, ख़ुदा कंदो तव्हां असांजा बेड़ा पार थी वेंदा। अल्लाह सिंशल तव्हांजी असांजी हाज़िरी क़बूल फरमाए, महबूब करीम जी मोहब्बत नसीब फरमाए। असांजो दोस्त हाजी कमरदीन बीमार आहे, अल्हम्दुलिल्लाह हाणे अॻे खां सही थियो आहे, हुनखे दवाउनि फ़ाइदो शुरू कयो आहे, उनजे लाइ बि दुआ घुरो, अल्लाह ताला हुनखे शफ़ा नसीब फरमाए। ऐं जेके बि मरीज़ हुजनि तन सभिनी खे ख़ुदा मर्ज़ खां छॾाए, जेके बि सुवाली हुजनि तंहिंजा ख़ुदा सुवाल पूरा फरमाए। रब जी ज़ात सभिनी जूं बीमारियूं दूर कर, मौला सभिनी मरीज़नि खे शफ़ा अता फरमा, मौला सभिनी जूं तकलीफ़ूं दफ़ो फरमा, सभिनी खे सिहत कामिला व आजिला अता फरमा। ख़ुसूसन असांजे दोस्त हाजी कमरदीन खे शफ़ा नसीब फरमा, तंदुरुस्ती अता फरमा, शिफ़ाए कामिला व आजिला अता फरमा। मुंहिंजे महबूब जा उम्मती घणा ई गॾु थिया आहिनि, ख़ाली झोलियूं खणी आया आहिनि, सवाली मौला कंहिंखे ख़ाली न मोटाइजां। तुंहिंजे दर ते जेको आयो तव्हांजा बेड़ा पार फरमाइजां, सभिनी जे दिलि जूं नेक तमन्नाऊं नेक मुरादियूं पूरियूं फरमाइजां। सल्लल्लाहु तआला अला हबीबिही सय्यदना व मौलाना मुहम्मदिन व आलिही व असहाबिही अजमईन। जय सुन्नत न पढ़ी, सुन्नत पढ़ो।